मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो वेझो ॻोठ साजन अब्बासी में बरसातन तबाही मचाए छॾी है। बरसाती पानी नेकाल न थियण सबबि केतिरा ई कच्चा घर ढही पट थी विया आहिनि। हिन सिलसिले में जावेद लाशारी, नादिर लाशारी, अदनान अली दायो, रांझन लाशारी ऐं ॿिनि चयो त मुसलसल बरसातन सबबि ॻोठ में बरसाती पानी जमा थियण सबबि केतिरा ई कच्चा घर ढही पट पइजी विया आहिनि। हिननि चयो त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां कंहिं बि ॻोठ साजन अब्बासी ॾांहुं नज़र न कई है, जंहिं सबबि केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि। हिननि डिप्टी कमिश्नर घोटकी समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते बीठल पाणी नेकाली ॾिनी वञे, ॻोठनि में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में डिप्टी कमिश्नर घोटकी ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।